अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दादू जे वार्ड नंबर 21 मिस्री शाह मोहल्ले जे रहवासियुनि म्यूनसिपल इंतज़ामिया ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कंदे निदाए सिंध न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असांजी घिटीअ में सालनि खां नालियुनि जो पाणी बीठल रहे थो। असां पाड़े वारनि म्यूनसिपल इंतज़ामिया जो बार बार दर खड़कायो आहे, पर उन्हनि खे करप्शन खां सवाइ कुझु बि नज़र नथो अचे। हिननि वधीक ॿुधायो त असांजी गलीअ मां ॿार, औरतुनि ऐं नमाज़ियुनि जो गुज़रणु तमामु मुश्किल थी रहियो आहे। यादि रहे त हिन गलीअ में साबिक़ सिविल सर्जन डॉक्टर गुलाम हुसैन पंवर ऐं हाणोको असिस्टेंट मुख्तियार कार जोही जी रहाइशगाह पिणु आहे। हबीबपुरे जो असांजे तक जो काउंसलर आहे, जंहिंखे असां रोज़ मिनतूं ऐं इलाज करियूं था, पर को बि तदारुक कोन थो कयो वञे। मुज़ारिन शीशन कोरट दादू, DCO दादू मुख्तियार कार दादू खां मुतालबो कंदे चयो आहे त खुदारा म्यूनसिपल दादूअ खे पाबंद कयो वञे त जीअं सालनि खां असांजे लाइ आज़ार बणिजंदड़ गलीअ जी नालियुनि खे साफ़ कराए गंदो पाणी निकाल करायो वञे त जीअं असां ऐं असांजे मासूम ॿार मलेरिया ऐं गैस्ट्रो जहिड़ी मूज़ी बीमारियुनि खां बची सघनि। रिपोर्ट फिदा हुसैन पंवर, निदाए सिंध दादू। मगर उहे सिर्फ़ु असांखे ठॻीअ जा ठाह ऐं कूड़ ऐं दिलासा असांखे ॾींदा रहिया, मगर असांजो को बि मसइलो हल न थियो, जंहिंजे करे असां वटि 12 ई महीना हीअ पोज़ीशन आहे जेका तव्हां कैमरा जे अॻियां ॾिसी सघो था त हुतां खां वठी पाणी वेंदे होसी ताईं इहो हर रोज़ु असां हशर आहे।